बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सियासत गर्दी में भली कार ऐं हीअ इरफान महबूब जीअं तव्हां ॼाणो था त असीं पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ किरदारनि खे मदू कंदा आहियूं। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में हिकु अहिड़े सरकारी ठेकेदार खे दावत ॾिनी आहे जंहिं बाबति मशहूरु आहे त हुन सिरुनि सां घटि पर वाइदनि सां वधीक इमारतूं ठाहियूं आहिनि। संदसि कम बाबति इहा ॻाल्हि बि मशहूरु आहे त रिबन कटिजण खां पहिरियां ई संदसि तामीर कयल इमारतुनि या रोडुनि जो मरमती प्लान तयारु हूंदो आहे। संदसि कम जी रफ़्तार एॾी त तेज़ या सुस्त आहे जो कुमी बि खेसि चवंदी आहे त भाउ थोरो वास्ते। सो अॼु असांजे प्रोग्राम में कही आया आहिनि, पाण ॻाल्हाईंदासीं ऐं पुछंदासीं त हीअ ठेकेदारी वारा जेके मामलात आहिनि उन्हनि कीअं उन में आया ऐं कहिड़े तरीक़े सां कमु करे थो। साईं अस्सलाम वालेकुम। साईं हलो हलो साईं, मां पियो ॻाल्हायां तव्हां सां। इंटरव्यू शुरू थी वियो आहे साईं। शुरू करे छॾिए या मां हेॾे पना सिधा थो कयां। जी साईं। तव्हां अस्सलाम वालेकुम सभु खां पहिरियों तव्हांखे भली कार चवंदा। अच्छा साईं, तव्हां कीअं भला ठेकेदार कीअं बणिया तव्हां? यार हाणे शुरूआती ॻाल्हि ॿुधायां या विचों ईअं शॉर्टकट ॿुधायां? शुरूआती ॻाल्हि ॿुधायो, इहो सफ़र कीअं शुरू कयो तव्हां ठेकेदारीअ जो? असल में मां ॻोठ में वांदो हूंदो हुउसि, पोइ हिकिड़े ॾींहुं साहब जे बंगले ते हलिया वियासीं। ॾाढी ॻाल्हि आहे, ॻोठ में वांदा सॼो ॾींहुं वेठा हूं अचा त पोइ साहब ईंदो त वरी वेंदा अलाए चापलूसी करणु। वियासीं हलिया त साहब जे वरी माना हुई ख़ैरात रखी हुई ग़रीबनि जे लाइ, कंदो आहे साहब, उहा माना सखी माण्हू आहे। मूंखे चई यार इहो आहे ख़ैरात जो माना इहो आहे ज़िमेदारी वारो कमु, इहो केरु माना ॿुधाए ईंदो सॼे राज खे। माना हिकिड़ी कंहिं महिल जीअं ठीको थींदो आहे त भाई केरु ठीके में माना जो मूं ठीको खयो आहे या हीअ तव्हांजो कमु कयां, चवंदा आहिनि असांजा सिंधीअ में, मुंहिंजो मां इहो खणा थो ठीको, सम्झो त मां ख़ैरात जो सॾु ॿुधाइणो हुयो। पोइ हिक हिक जे घर वञी बाक़ाइदा माना जंहिंजो माना मर्द न हुया मायूं वेठियूं, मां हिनखे ॿुधायो मुंहिंजो साहिबु ख़ैरात कई शाम जो 5 वॻे पहुची वञिजो ऐं मानी न कजो घर में, छो जो साहिबु घर मोकिले पियो। इहो पोइ मुंहिंजो कमु साहिब खे वणी वियो। उन खां पोइ चई यार तूं वाह जो कमु कयो ऐं माना बाक़ाइदा माना तारीफ़ थी आहे, सभिनी ॻोठ में तारीफ़ कई आहे। ॿियो को ठीको तोखे या कंदे? साहिब खे माण्हू ॿियो खपे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। मां चवंदी ठीको अलाए कहिड़ो ॾींदव, की पोइ इहो फलाणे ॻोठ में हीअं पेवर ब्लॉक या रोड ठाहिणा आहिनि, इहो कंदे? मूंखे कीअं ठाहिबा थोरो मूंखे ॿुधायो, मूं वटि त पैसा ई कोन्हनि, मां ग़रीब माण्हू आहे। तुंहिंजो कमु न आहे, तूं सुभाणे हलियो वञ निज़ाम वारे हमरा सां बैंक ते हलियो वञ ऐं अकाउंट खोलाराया वञी। पोइ वरी साहिब सां गॾु माना हमरा ॿियो हुयो, उहो बि साहिब जो माण्हू आहे, वठी उहो अकाउंट खोलारायोसीं। चेकबुक साहिब पाण वटि रखियो, ओठाऊं इहे सही ॿई कराई। पोइ उन खां पोइ बसि ख़बर न आहे काॾों पोइ सिरियूं बि साहिब ॾिनियूं, चई ट्रक बीठी अथई काए वञ। उहो पोइ असां माना 4 घिटियूं, उन मां मूंखे यादि आहे त हिकिड़ी घिटी हुई साफ़ ई इहो उन जी साहिब जो इहा सही कजां, साफ़ यार घिटी मुकमल। मां तव्हां खां पुछां त तव्हां ठेकेदार कीअं थिया? तव्हां हीअ काॾे ख़ैरात जो ठीको? मां हीअ इमारतुनि रोड रस्तनि जी ॻाल्हि थो कयां, उन में तव्हांजी का रजिस्ट्रेशन हूंदी, हीअ जेका पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल आहे उते का रजिस्ट्रेशन, को सर्टिफिकेट वग़ैरह का पढ़ाई आहे न साईं? हे यूनियन काउंसिल जो सर्टिफिकेट पियो आहे न, हे माना हे तुंहिंजो बर्थ सर्टिफिकेट यूनियन काउंसिल जो, हे डेथ सर्टिफिकेट ऐं डेथ सर्टिफिकेट तव्हां जीअरा वेठा आहियो? अलाए साहब ठारायो आहे, माना हूंदी का इन पोइ का ॻाल्हि हूंदी, पोइ हुन ठाराया अथई 2 सर्टिफिकेट। मथां थी सघे थो ठीको हूंदो जंहिंमें माना पकड़िजऊं त वरी पोइ मरणियल ॾेखारियो वाह ठेकेदारी मरी वियो। मां साईं इंजीनियरिंग काउंसिल जी ॻाल्हि थो कयां, तव्हां हीअ यूनियन काउंसिल जी ॻाल्हि था कयो। असां हुन सां वास्तो न आहे। पढ़ाई बढ़ाई न कई आहे का ठेकेदारी जी, का रजिस्ट्रेशन का नथिंग कुझु न बाबा, असांजो कमु ई न आहे। मुंहिंजो पीउ वाल साहब जेको मिस्त्री हो, पाण उहो जॻहियूं ठाहींदो हो, उहो उन सां गॾु मां इलाही सिखियो आहे कमु। माना ईअं सिर सिधी बीहारे वेंदो आहे, ईअं न आहे त को माना तव्हां को माना जेकॾहिं तव्हां रोड था ठारायो उहो बि तव्हांखे ठाहे ॾींदुमि, जेकॾहिं तव्हां बिल्डिंग था ठारायो वाल साहब सां गॾु ज़ाहिरी ॻाल्हि आहे कमु कयो आहे त माना उहो त्रिशी हूंदी आहे न, उन सां मापे सिधी सिर बीहंदी, सिर सां ईंदी। ईअं नक्शा बक्शा ठाहे वेंदा तव्हां? हा, नक्शा छाजा नक्शो ठाहे ॾियो? छाजो नक्शो ठाहे ॾियो? घर जो नक्शो ठाहे ॾियो। घर जो नक्शो तव्हां ई ठाहे ॾियां? अथव पेन बि न आहे तव्हां वटि? पेन ॾियो। घर जा नक्शा त मां 5 मिंटनि में ठाहे वेंदो आहियां। 5 मिंटनि में कीअं ठहंदो नक्शो? मूंखे पेन ॾियो त
तव्हां मूंखे फासण जी कोशिशि था कयो, निमाईंदा हो न साईं तव्हां, मूंखे ख़बर आहे तव्हां चवंदो त कंहिं न कंहिं तरीक़े सां हिनखे फासायां, पर हे हाणे उहो नक्शो थो ठाहिजांइ जेको हाणे मां घर ठाहिया आहियो आहे हेॾे कोमरी वारे पासे, होॾे ठीको मिलियो, होॾे असां कमु कयोसीं, पर डिज़ाइनूं यार भलियूं होॾे, असां वारे पासे माना मज़े जो घर न आहे, हे वरी भला माना मींहुं वसे त तुंहिंजो पाणी बि नथो बीहे हिननि में, ऐं माना घर बि मज़बूत आहे। वण ठाहिजांइ नक्शे में, वण हणी जांइ घर जे अॻियां। ऐं घर जो नक्शो, ॿियो हुकुम कयो साईं। हे नक्शो आहे? हा साईं। हे घर जो नक्शो आहे? ईअं नक्शा ठाहींदा आहियो तव्हां? बाबा घर आहे, घर जे अॻियां वण लॻो पियो आहे, छो न ही जेके तव्हां सरकारी इमारतुनि जा तव्हांखे ठीका मिलंदा आहिनि, स्कूलनि जा, इस्पतालुनि जा, वॾियुनि वॾियुनि इमारतुनि जा, रोड, ईअं तव्हां उन्हनि जा नक्शा ठाहींदा आहियो? थोरो माना हे पेन ते ठाहियो त में टेढ़ी थी वई आहे दीवार, बाक़ी हूअं त असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे फीत ते कमु कंदा आहियूं न, ईअं थोरी आहे, तव्हां थोरी दीवार टेढ़ी थी वई पेन वटि। तव्हांजी क़ाबिलियत जो त अंदाज़ो थी वियो, पर ही पोइ टेंडर तव्हां कीअं हासिलु कंदा आहियो? ही टेंडर मिली वेंदो आहे त पोइ सभ खां पहिरियां मतिलबु शुकुरु कंदा आहियो मिली वियो, या हिसाबु किताबु कंदा आहियो? सही ॻाल्हि इहा आहे त सॼो कमु इहो जेके तव्हां चओ था न टेंडर बेंडर, इहे हूंदा आहिनि बंगले ते, असांजो कमु आहे फील्ड में, असांजो कमु आहे त बाबा मिसाल जी ॻाल्हि रोड जो आहे कमु, त बाबा रोड ते असांखे कमु करिणो आहे, असांजो टेंडर सां तालुक़ु न आहे, उहो साहबु ॾिसंदो आहे सॼो मामला। बाक़ी हा, अगरि जेकॾहिं तव्हां चवंदो त को घरु ठाहिणो आहे सरकारी इमारत, असांजो माना घणो कमु सरकारु कंदा आहियूं, त उहो असां तव्हांखे ठाहींदासीं, टेंडर मां न ठाहींदो आहे। तव्हां टेंडर जी तव्हांखे ख़बर न आहे, पोइ कीअं तव्हां रोड रस्ता इहे कीअं ठाहींदा आहियो? मतिलबु केरु तव्हांखे चवंदो आहे ठाहियो? बाबा मथां पास थींदा आहिनि न, असांखे हुकुम थींदो आहे त फलाणे ॻोठ खे रोड ॾियणो आहे, या फलाणे माना शहर को फलाणे शहर रोड ठाहिणो आहे, त पोइ असांजा माना माण्हू आहिनि न, मज़दूर करे वठंदो आहे, जेकॾहिं ॾिसंदा आहियूं किथे माना ज़रूरत घणी आहे त घणा मज़दूर कंदा आहियूं, उहो वारियूं ट्रालियूं लाराए। घणा पैसा मिलंदा अथव ठीके? ख़बर न आहे। ख़बर न आहे? ख़बर न आहे। तव्हां ठेकेदार आहियो ऐं तव्हांखे ख़बर ई न आहे त ही तव्हां ठेको घणे में था खणो? बाबा मां जो कमु ई न आहे न, मां तव्हांखे पहिरियों चयोमांसि बाबा मूंखे साहब ज़िमेदारी ॾिनी आहे, मां उन ते माना पंहिंजो कमु थो कयां, मूंखे ख़बर न आहे। तव्हांखे माना साहब पघार ॾींदो आहे? मां पघार सम्झो माना पघार खां घणो कुझु ॾींदो आहे, इहे त हाणे साहब जी पेवर ब्लॉक माना हाणे वरी पंहिंजो था ठाहियूं असां, उहो नाले मुंहिंजे ते ई आहे, ठाहियूं ई पंहिंजो था, उन में माना सीमेंट घटि वारी घणी ईअं ब्लॉक खे मुकदा भले भॼी पवंदो, पर माना उहो हले थो, असां पंहिंजनि ठीकनि में हणूं था, छो रुबरू कंहिंजा मोहताज थियूं। भला जेकॾहिं बजट हुजे 10 करोड़ रुपयनि जी, हा इमारत ठाहिणी आहे, 10 करोड़ रुपया हुनजी बजट आहे, त पोइ इमारत ते केतिरो लॻाईंदा आहियो? जेतिरो चांहि पाणी ते केतिरो? साहब जेतिरो ॾींदो, जेतिरो साहब ॾींदो न, मुंहिंजे खीसे में त पैसा अथई न। स्कूल ठाहिणो आहे तव्हांखे 2 कमरनि जो, 5 लख रुपए जो ठीको आहे, त उन में तव्हां घणा पैसा तव्हांखे अंदाज़न मिलंदा आहिनि? 5 लख जो ठीको 2 कमरनि जे स्कूल में छो थो ॾीं? ख़बर अथई घणो ठीको थींदो? 5 करोड़ ते माना इहो बजट निकिरंदी वञी 2 कमरनि जो, छो? अच्छा, कहिड़ी टेक्नोलॉजी आहे जो भला तव्हां मतिलबु रोड रस्ता इहे ठाहियो था त पहिरीं बरसाति खां पोइ ग़ाइब? कहिड़ी टेक्नोलॉजी आहे तव्हां वटि? ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न, जेकॾहिं टेक्नोलॉजी आहे त मौसमियात खाते में 1-2 दोस्त आहे, उनखां मां पुछी छॾींदो आहियां त बाबा बरसाति कॾहिं पवंदी, उन खां पोइ टारगेट मुंहिंजो इहो हूंदो आहे, अगरि मिसाल जी ॻाल्हि 15 जून ते बरसाति पवणी आहे न, त मां चवंदो आहियां 1 जून ते माना कमु मुंहिंजो मुकाबलो वञे, भले पोइ बरसाति में असांजो माना हफ़्ते जे अंदरि बिल साफ़ु कराए वेंदो आहे। उन खां पोइ रोड बचे न बचे, अगरि जेकॾहिं रोड रहंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजो वरी पोइ हो थींदो आहे ठीको ॿियो, उनखे वरी ठाहिण वारो जेको थींदो आहे मरमत, इहा ई रोज़ी रोटी आहे न। असां त चवंदा आहियूं त माना इहो कमु वधे भले। रोड खे घणा भेरा ठाहींदा आहियो तव्हां? असां माना कोशिशि हूंदी आहे त हर 6 महीननि खां पोइ माना वरी असां वटि मरमत अचे, जेकॾहिं माना न ईंदी आहे न जंहिं रोड जी मरमत, असांजे पंहिंजा ट्रैक्टर ड्राइवर पंहिंजा उन्हनि खे चवंदो आहे अड़े इहो खणी वञो, या जेका जेकॾहिं ग़लती सां रोड सुठो ठाहे वठो, न सुठो न, जेकॾहिं मिसाल बरसाति नथी पवे त बरसाति नथी पए, को नुक़सानु नथो थिए, पोइ असां पंहिंजा ट्रैक्टर छॾे ॾींदा आहियूं, उन ते हो यारो इहो जेको हूंदो आहे न, उन चवंदा हेठि करे गोबर हलाईंदा वञो, तव्हां छुटल हो।
माना तव्हां इन नियत सां कमु कंदा आहियो त हीउ रोड ठाहिणो आहे, हफ़्ते ॾेढ खां पोइ वरी मरम्मत घुरंदो, बिल जे मथां बिल ईंदा ऐं तव्हांखे माना सिंध जे इंफ्रास्ट्रक्चर तरक़ीअ सां तव्हांखे को तालुक़ु कोन्हे? छा था तालुक़ु कोन्हे साईं? सूबे जी तरक़ीअ सां, सूबे जे इंफ्रास्ट्रक्चर सां? तरक़ीअ सां त हाणे असांजो वास्तो कोन्हे, बाक़ी पोयूं लफ़्ज़ जेको आहे मां पाण सम्झां कोन थो। तरक़ी साईं ॾिस मुंहिंजे हथ में त न आहे न, मुंहिंजो कमु आहे रोड ठाहिणु। पोइ हाणे सूबो हिन सां तरक़ी थोरी कंदो रोड सां, या मुंहिंजो कमु आहे बिल्डिंग ठाहिणु, मुंहिंजो कमु आहे स्कूल ठाहिणु। ॿार पढ़ंदा त माना तरक़ी कंदो न सूबो। जेकॾहिं मां बिल्डिंग ख़ाली तरक़ी कंदी आहे, बिल्डिंग मां 2 बिल्डिंगूं तव्हां अहिड़ियूं था ठाहियो जो चापुड़ किरी था पवनि 2 3 4 हफ़्ते। उहो त हाणे गर्मी आहे, हाणे त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोन्हे। गर्मीअ जे करे थोरो हीट स्ट्रोक लॻे थो हिनखे दीवार खे। अच्छा, भला तव्हांजे हिसाब सां 1 साल जी गारंटी वारो रोड केतिरो टाइम मतिलबु हलंदो आहे? उहो न आहे साईं गारंटी। केतिरा ॾींहं हलंदो? न आहे। छा जी गारंटी न? इंसान जी गारंटी न आहे, रोड जी गारंटी छा आहे? तव्हां रोड ते निकिरो, सुभाणे तव्हां माना एक्सीडेंट थी वञो, मरी वञो, पोइ तव्हांजी गारंटी केरु खणंदो? इन ई रोड ते रोज़ु को माना हादसो थिए थो, 50 माण्हू को ज़ख़्मी थो थिए, को मरी थो वञे। जॾहिं इंसान जी गारंटी न आहे त रोड जी कहिड़ी गारंटी मुंहिंजा भाउ? सही, रोड ऐं इंसान में त फ़र्क़ु आहे न। रोड ऐं इंसान में, रोड छाजे लाइ ठहियो आहे? इंसान लाइ ठहियो आहे न। इंसान लाइ ठहियो आहे न। झंगल में त जानवर घुमंदा आहिनि, रोड ते इंसान घुमंदा आहिनि, गाॾियूं घुमंदियूं आहिनि। गाॾीअ जी गारंटी आहे, गाॾी जे करे लॻी पए भॼी पए त उनजी गारंटी न आहे। जॾहिं गाॾीअ जी गारंटी न आहे, माण्हूअ जी गारंटी न आहे, त रोड जी गारंटी छो ॾियूं असां? हे मुंहिंजी मोबाइल आहे, हिन जी गारंटी आहे। अञा 3 महीना गारंटी बि न आहे, हिन जी वारंटी आहे। माना वारंटी ऐं गारंटीअ में फ़र्क़ु सम्झंदा कयो साईं पहिरियों। मतिलबु तव्हांजी ठहियल का अहिड़ी इमारत जेका अॼु बि सिधी बीठी हुजे? मुंहिंजी हाणी मां हिकिड़ी ठाही आहे भित, उहा माना अञा लेवल में बीठी आहे। तक़रीबन 7-8 महीना थी विया आहिनि। माना उहा 3.5 फुट खनि उहा भित ठही वई आहे, उहा सिधी बीठी आहे अॼु। मां इमारत जी ॻाल्हि थो कयां, था भित जी ॻाल्हि था कयो? भित खां अॻिते वरी इमारत थींदी न। हाणे त भित पहिरियों, उन खां पोइ वरी उनखे लॻंदी छित। हाणे माना थोरो बजट जो मसइलो हुयो, साहब जो कमु रोकराए, पोइ त मां त उन्हनि खे चयो ओॾनि खे तव्हां मुकमल करे वञो, पर साहब जो न हाली। हाणे ओॾनि जो रोज़ु फ़ोन थो अचे पियो त बाबा गॾु काए वञूं या ॿधूं हिते। मां चयो भाउ हाणे तव्हां फ़िलहालु हिननि खे हिते छांव में काथे ॿधो, साहब जीअं ऑडर कंदो त इन भित खे अॻिते मथे खणंदासीं। ओॾनि जो कहिड़ो तालुक़ु साईं भित सां? छो साईं, असांजो माना हे सकाफ़त जो ओॾकी भित जेका तव्हांजे ॻोठ सां तालुक़ु न आहे। ओॾकी भित पे था ठाहियो? ओॾकी भित सही आहे न, मौसम जे हिसाब सां। हिन महिल हाणे गर्मी 50 टेम्परेचर तुंहिंजो क्रॉस थो करे पियो। सीमेंट हणी ॿार मारियऊं या स्कूल जा, सीमेंट जो हणूं त उहो माना तपंदो न, त ओॾकी भित गर्मी जज़ब थी करे। थोरो बाबा सिन समूह कमु वठो, पढ़िया लिखिया माण्हू हो। कचो घर भलो घर, माना मुंहिंजो त माना मां त साहब खे चयो नहीं ओॾकी भित वारे ने सां हीअं दीवारियूं हुनजो स्कूल जूं कराए छॾियो, हाणे तव्हां ही दरवाज़ो हणायोसि। ओॾकियूं भितूं था ठाहियो, रोड तव्हांजा अॼु ठाहे था वञो त 3 ॾींहं बि कोन था हलनि। ही जेके तव्हां कहरी कारवायूं पंहिंजी ॿुधाए पिया आहियो सॼियूं, पोइ ही इदारा जेके ऑडिट कनि, का कारवाई का पुछण वारो न आहे तव्हां खां को माण्हू? असां पुछण वारो सिर्फ़ु असां पंहिंजो साहब आहे, ऑडिट वारा ॿिया 3 सभु हुते 24 कलाक वेठा हूंदा आहिनि। ठीकु आहे, बाक़ी जेके 1-2 हाणे थोरी माना ईअं थोरो साहब चयो हल्को हथु रख, उहो ॿधनि था माण्हुनि खे। पोइ मूंखे चई तोखे मथां ॿधनि, मूं हिकिड़ो ॾोह कयो आहे, मुंहिंजो तालुक़ु ई न आहे। सॼो जीअं तव्हां चवंदा मां कमां वरी ॿधंदा मूंखे। अलाए पोइ ईअं मां ख़ौफ़ ॾिनी, राति निंड ई न आई त मूं ॿधी न वञनि। हमारा हिकिड़ो आयो ईअं माना दरवाज़ो ठड़काए, मां माईअ खे चयमि तूं खोल। पोइ हुनजो तारो माइट अथई मारोट राति वारो। थिए थो भो, कॾहिं कॾहिं थींदो आहे। कॾहिं भला ईअं बि थियो आहे त अव्हां पंहिंजो मनसूबो वक़्त ते मुकमल कयो हुजे, माण्हुनि वाह वाह कई हुजे? हा कयो हो न साईं, साहब कई शादी। हाणे शादीअ जो त प्रोग्राम कयो साहब शहर में। हाणे उन खां पोइ माना मेन हुयो टारगेट गिलाबी थिए न, पोइ हिते वोटर जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे चए असांखे न खाराई। पोइ हिन जो बाबा साहब जो हाणे तोखे हिकिड़ो मनसूबो ॾियां थो, हे हिते करिणो आहे। माना सम्झ भत चओ या खिरात चओ, मां त खिरात सम्झी करे कई, छो जो उहो खाइण वारा सभु लकण वारा ॾियण वारा न हुया। चए पात बात जेको पवंदो आहे पवत पवंदी आहे, उहो न आहे वठिणो, वोटरनि खे फ्रीअ में खाराइणो आहे। पोइ उहो माना मनसूबो मुंहिंजे हवाले कई त बाबा 100 ढोर बुकू, छो जो आवाम ज़िलो सॼो लहंदो।
ऐं 100 ढोर बि हुजे, 100 देग बि हुजे, उन हिसाब सां 500 देग 100 देग न 100 ढोर में पवंदी। पोइ मां ॻोल्हे बीमार ढोर हथु कया सॼे माना ज़िले जे कासा हिन खे चयो मुंहिंजो बीमार ढोर जेके अचनि साहिबु हिन हफ़्ते माना कुहंदा गोश्त फ्रिजनि में रखंदा वञूं। 100 ढोर बराबरि 100 त कोन थोरो न थिया। उन खां पोइ बाबा अची जो टुटरा माण्हू किन कंहिंखे माना ईअं मरनि पिया चांवरनि में माना अड़े किनूं गोश्त पियल आहे खाई लके विया ख़बर ई न पई। मनसूबो कामयाबु थियो अॼु ॼणे वाह थी आहे वाह जो साहिबु प्रोग्राम कयो। इहो मनसूबो आहे? मनसूबो हो न साईं, मुंहिंजे हवाले हो न सॼो मनसूबो। बसि मां उन ॾींहुं सैलून ते रश हुई जंहिं ॾींहुं माना साहिबु चयो न चो तव्हां सभु खाई वञो माना उहो त चए पियो शादीअ जी आहे। मां चवां पियो ख़ैरात माना मुंहिंजो ज़मीर न पियो मुंहिंजो ख़ैरात अलाह जे नाले ते थो कयां। सैलून ते रश हुई को साईं मुछूं तो कलर कराए को काॾे जे साहिब जी दावत आहे न मुंहिंजो हलो हलो लांती रहो मूं हलो ढोरो थो करायां। अच्छा भला हाणे तव्हांजी नज़र में मज़बूत इमारत जी वसफ़ छा आहे? वसफ़ साईं इमारत जी त ख़बर न आहे बाक़ी हितां तव्हांजे ऑफिस जे अॻियां हिकिड़ी माई पियो वाह जा वसफ़ हे अख ॻाढ़ा गिटा वञनि ॾिनमांसि हीअं हारून पी 2-3 दफ़ा लिखिया ई कोन। साईं मां वसफ़ थो पुछां तव्हांखे माई जी ॻाल्हि था कयो। वसफ़ माना असां त इहो ई साईं वसफ़ साईं वसफ़ माना डेफिनेशन पाण हुनखे तारीफ़ चऊं। तारीफ़ त कयांसि थो न कहिड़ो मां गिला थो कयां अलाह ख़ुशि रखे जंहिंजी वाया असांखे लिफ्ट न ॾिनई। हलो भला मां तव्हांजी ॿोलीअ में इन सवाल खे चेंज थो कयां। तव्हांजी नज़र में मज़बूत इमारत कहिड़ी आहे जेका हवा सां न लुॾे या जेका आडिट में न लुॾे? हिकिड़ो मुआरो घरु ॿियो साहु वारो बंगलो मुंहिंजे नज़र में माना इहे 2 मज़बूत इमारतूं आहिनि। उन में सरियो रुॻो इस्तेमालु कयो सीमेंट उहे मज़बूत आहिनि। ॿियनि में न कयो था? ॿियो त वरी माना पंहिंजे हिसाब सां उहो कंदा आहियूं पर हो त वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे पंहिंजा ॿार आहिनि पंहिंजा बचा आहिनि नुक़सानु थिए सुभाणे हाणे बोर्ड आई असांखे माना फ़र्क़ु ई न पियो 22 वारे बोर्ड। हाणे भला मुस्तक़बिल में हा कहिड़ा ठीका वठण जा ख़्वाहिशमंद आहियो अवां? कहिड़ा प्रोजेक्ट्स अचनि पिया अवांजा? यार ॻाल्हि इहा आहे त हाणे माना मुस्तक़िल में हिकिड़ो मुस्तक़िल न मुस्तक़बिल हा माना जेको ईंदड़ वक़्तु आहे न मां कोई हिते छा ग्रामर जो तूं उस्ताद आहीं छा तो ॻाल्हि कई तो सुवाल कयो हाणे जवाबु ॿुध न हरूभरू। हाणे छा चई मुस्तक़िल में न मुस्तक़िल में हाणे हिकिड़ो सखर में ठहे थो एयरपोर्ट। साहिब खे मूं चयो आहे जेकॾहिं इहो एयरपोर्ट वारो ठीकु पाण खे मिली वियो न वारा न्यारा थी वेंदा। मां ॿुधायो पियो नक्शो सॼो मूं चयो हीअं हणंदासीं मां हुते एयरपोर्ट ठाहींदो तव्हां? हा सोलो आड़े हुन में दीवार न आहे कढणी रुॻो तारियूं हणी थंबा हणी माना थंबा बि न हणंदासीं न असांजो पंहिंजो ॻोठ आहे न हुते असां वॾा खजी जा थोरा हणी चईंदासीं उन्हनि में तारियूं फासाए ऐं सिधी कीण सां पटो हणाए बसि जंहिं ते जहाज़ लहंदा। सोलो कमु आहे सफ़ा हिकिड़ो ई पटो ठहंदो सिधो। साहिब खे चयो आहे मुंहिंजो करे ॾे कमु बि सोलो आहे माना सिधो माना ईअं पटो हणाए वेंदासीं कीण सां ऐं पोइ हणंदासीं कीण सां एयरपोर्ट ठाहींदो था? हा उहो मिली वियो त ठीकु आहे न त ॿियो हिकिड़ो ॾस ॾिनो आहे साहिब खे। मूं चयोमांसि हेॾे समुंड वारे साहिब जो बंगलो आहे न मूं चयोमांसि समुंड वारे पासे ॾे। समुंड वारे पासे माना कराची? हा कराची माना मूं चयोमांसि समुंड वारो कंहिंसां ॻाल्हाए त पोइ उन्हनि वठो ठीकु वारी विझूं समुंड में छो महांगी ज़मीन थी वञे समुंड जी पटीअ सां न। वारी छो विझूं? वारी विझी समुंड पोइ धिकियूं समुंड अॻिते अचे थो ऐं जेका ज़मीन गिड़काईंदो थो वञे इन समुंड खे रोकण जे लाइ जीअं सिंध जूं ज़मीनूं बचनि। बाबा सम्झी नथो न हे हो थी हले पई बिज़नेस जी ॻाल्हि थी हले पई हिते वरी प्रोजेक्ट ठहंदा। मां चयो साहिब खे तूं रुॻो माना इहो ठीकु मूंखे वठी ॾे वारी विझी समुंड खे ईअं पोइते करे ऐं हिते माना ईअं प्रोजेक्ट हणो पंहिंजो वारी बि पंहिंजी आहे मसइलो ई कोन्हे ट्रैक्टर बि पंहिंजा आहिनि दड़ा पंहिंजा आहिनि खणी उछड़ींदा रुॻो समुंड में बसि सोलो कमु आहे। भला के वॾा मनसूबा मुकमिल कया हुजनि जेके मुल्क मशहूरु हुजनि? वॾो मनसूबो त इहो हिकिड़ो साहिब वारी शादी हुई ॿियो त अहिड़ो मुल्क मशहूरु ॿियो त अहिड़ो कोन्हे को मनसूबो। हा इहो यादि अची वियो वॾो मनसूबो हिकिड़ो इहो DC ऑफिस खेरपुर ॾिठी अथव? उहो तव्हां ठाही आहे? न उन पोयों असांजो माना आहे सुञाण वारो आहे वॾनि जा वास्ता आहिनि उनजो घरु मूं ठाहियो। घर? हा घरु मूं ठाहियो। हाणे चए पियो त मुंहिंजो हिन माना आहे पोइ झक में छितो उॾी वई मथे तूफ़ान बि किनो आयो असांजा थंभा केरियो सॼे ॻोठ जा
उन जी छित उहा टे पई बहरहाल माना उहो मशहूरु माना हुयो त बाबा हिन जो हीउ घरु ठहियलु आहे, पोइ रोज़गारियूं ॾींदो आहे मूंखे, मशहूरु उन कयो जीअं लांतीर अहिड़ो घरु ठाहे ॾिनो आहे, मींहुं थो पए सॼो घर में अंदरि ॿिए जे घर था हलिया वञो, जे अचे थो माना हल्को फुल्को तूफ़ान त चिटियूं उॾामी थो वञनि, इहो मशहूरु करे वरी खीरपुर सॼीअ में। हिकिड़ो इहो मनसूबो इहो इन मशहूरु कयो। ॿियो वरी सर्कट हाउस सखर जेको आहे न, उहो तव्हां ठाहियो? न उन जे पोयों असां वाड़ो ठाहियोसीं मेन जो। असां माना खीर मां उहो उते वियासीं हिकिड़े ॾींहुं बा खीर ई न पियो मिले, पोइ मां साहब खे चयो मुंहिंजो पोयों प्लाट पियो आहे, वाड़ो हणो, वाह जो कमाईंदासीं। पोइ सखर सर्कट हाउस जे पोयों इहो वाड़ो ठाहियो, उहो माना मशहूरु आहे मुंहिंजो वाड़ो हिन महिल। इहे वॾा मनसूबा आहिनि? वॾो मनसूबो आहे, 100 में आहे ग़रीब। ऐं ॿियो साईं हिकिड़ो कामयाबु मनसूबो आहे मुंहिंजो, कुंभन नवाब शाह रोड आहे न, इहो मुंहिंजो कामयाबु मनसूबो। उन में माना साहब जो बाबा टुकड़ा ठाहे टुकड़ा छॾ मिड़ई, मां वेठो आहे न बाबा ऑडिटर वारा मूंखां पुछंदा तुंहिंजो कमु न आहे, तूं टुकड़ो ठाहे टुकड़ो छॾे, माना किलोमीटर ठाहे 2 किलोमीटर छॾे, किलोमीटर ठाहे 2 किलोमीटर छॾे, ईअं माना मां इहो कुंभन खां स्विगे ताईं माना रोड ईअं माना बेड़ो गर्क करे पंहिंजा बिल पास करायमि। हाणे जेको ईंदड़ वींदड़ आहे 100 गार थो ॾे, मशहूरु थी वियो आहे। मां हा ठेकेदार तुंहिंजी त, हा ठेकेदार तुंहिंजी त, प्यार ॾियो केरु आहे। ही जेके ॻाल्हियूं या किसा मां ॿुधायो था वॾे फ़ख्र सां, शर्म हया कोन अचेव? शर्म हया कोन ईंदो आहे, कॾहिं कॾहिं साह बि ईंदो आहे, पोइ जेको हाल हूंदो आहे मिन वाट जूं बोतलियूं चांहि जेको माना पीआरींदा उनखे। ऐं उन चयो आहे थोरो माना साह पिन मां घटि थिए, तोसां त हाणे दोस्ती आहे मुंहिंजी पुराणी, बाक़ी ॿियो कुझु कोन अचे। बाक़ी बिल ईंदा आहिनि, उहो जेके पहिरियों चयो पिया इहे ठीका ईंदा आहिनि, टेंडर ईंदा आहिनि, उहे साह भई बंगले ते ईंदा आहिनि, मूं ॾे कुझु बि न अचे। MB किथे आहे तव्हांजी? हा MB छोड़े, हे 100 GB पैकेज आहे, सॼो महीनो हलाई थो वेठो ग़रीब, MB ते फाथा पिया वञा तव्हां। साईं मां MB याने मेजरमेंट बुक जी ॻाल्हि थो कयां, जंहिं ते शयूं लिखंदा आहियो ठेकेदार साहिबु, उहो मूंखे ख़बर न आहे, बंगले ते हूंदो। कंहिंजे बंगले ते हूंदो? बंगले ते साहब वटि हूंदो, मूंखे ख़बर न आहे। इहो जेको शयूं उहो लिखंदो आहे, मूंखे त माना चवंदो आहे पर ईअं थियो, असां हिन जी ख़बर न आहे, नवां आहियूं असां हिन ॻाल्हि में। नवां आहियो तव्हां? इहे जेके तव्हां बुक चओ था, इहे MB त मां इहा ॿुधी आहे, इहा नेट जो पैकेज कराईंदा आहिनि, GB MB पुछंदा आहिनि, इहे त अॼु तो ॿुधाई। ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी साईं, अवां प्रोग्राम में आया नाज़रीन, अवां ॻाल्हियूं ॿुधियूं सरकारी ठेकेदार जो, कहिड़े तरीक़े सां हू रोड ठाहींदा आहिनि या इन्हनि जा जेके मामलात आहिनि कीअं हलंदा आहिनि, तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। इंशाल्लाह अॻे हफ़्ते वरी कंहिं नए महिमान सां गॾु मिलंदासीं, नए किरदार सां गॾु मिलंदासीं, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह ने के। ॿुधो इहो ख़तमु थी वियो न प्रोग्राम? हा, 2 टे शयूं कटिजां, इहे जज़्बात में मां ॿुधायो आहे, इहो कुंभन वारो रोड बि कटे छॾिजांसि, साहब हुन वरी कावड़िजी वञे, ऐं ॿियो हो बि कटिजांसि, इहो MB माण्हू चवंदा अलाए अणपढ़ियो विहारियो अथई। छो कटियां MB में? छो कटियां छो? कयूं था न पाण, मिलूं था। छा कयूं था? मिलूं था न, बसि सम्झंदो कर। छा मिलूं था? बसि जेके शयूं थी न थी, हाणे थी वियो, हलो थी, अचो हलो हलूं था।